असा की तो पेट ऊपर आए चाची एडी का बि गाल कोन्हे ये तोखे रजाइण थी चाहे इहा तो तोखे पोइ ख़बर पवंदी तो वते इन खां पहिरियां जो गोरा मासा में हथ विझे इन खां अवल असां हुन जो मथो कचो कंदासीं। इहो सोची न मुंहिंजा भाउ त 3 महीननि खां पोइ शादीअ जी इजाज़त ॾींदो तोखे। दुआ कर दादा न रुगो खैरन सां ये 3 महीना गुज़रनि पोइ त मां इन जे सीने ते बंदूक रखे बि संग वठंदोसांसि। ये दुनिया